डिप्टी कमिश्नर घोटकी ऐं डीआरओ मोहम्मद उस्मान अब्दुल्ला सदारत हेठ गॾिजाणी थी। गॾिजाणी में म्यूनिसिपल कमेटीज़, टाउन कमेटीज़ ऐं यूसीस ते मुक़रर थियल रिटर्निंग ऑफिसर समेत ॿियनि लॻापियल अमलदारनि शिरकत कई। डीआरओ मोहम्मद उस्मान अब्दुल्ला चयो त ज़िले घोटकी में शफ़ाफ़ मकानी चूंडूं कराइण लाइ समूरा इंतज़ाम मुकमल कया वञनि। उन सिलसिले में इलेक्शन कमीशन जी ज़ाब्ता इख़लाक़ ते सख़्ती सां अमल करायो वञे। हुन चयो त समूरा रिटर्निंग ऑफिसर इलेक्शन कमीशन जी हिदायतुनि मुताबिक़ सचाई ऐं ईमानदारी सां पंहिंजा फर्ज़ अदा कनि त जीअं ज़िले में साफ़ ऐं शफ़ाफ़ चूंडूं थी सघनि। इलेक्शन कमीशन जी ज़ाब्ता इख़लाक़ ते अमल कराइण लाइ हिकमत अमली तैयार कई वञे त जीअं हर हिकु शहरी बहितरीन माहौल में वोट जो हक़ इस्तेमाल करे सघे। डिस्ट्रिक्ट इलेक्शन कमिश्नर ऐं रिटर्निंग ऑफिसर मोहम्मद इमरान ब्रीफिंग ॾींदे ॿुधायो त ज़िले जे 66 यूनियन काउंसिल्स, 2 म्यूनिसिपल कमेटियुनि ऐं 4 टाउन कमेटियुनि जे 264 वार्डनि ते मकानी चूंड थींदी। 8,87,261 वोटर पंहिंजे वोट जो हक़ इस्तेमाल कंदा। उन लाइ 691 पोलिंग स्टेशन क़ाइम कयूं वयूं आहिनि। हुन चयो त मकानी चूंडनि दौरान 18 रिटर्निंग ऑफिसर, 36 असिस्टेंट रिटर्निंग ऑफिसर, 691 प्रिज़ाइडिंग ऑफिसर, 2,389 पोलिंग ऑफिसर ऐं 4,248 असिस्टेंट पोलिंग ऑफिसर पंहिंजूं ज़िमेवारियूं अदा कंदा।